अस्सलाम वालेकुम दोस्तों। उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जा ही फुटेज आहिनि जेके अवां सां शेयर कयूं पिया। ही पूरे सिंध जे अंदरि हिकिड़ी ड्रेस जो जेको आहे सो पैटर्न आहे, जंहिंमें ही वाइट शर्ट आहे ऐं ही ग्रे जो जेको आहे सो सूट आहे। अलबत्ता ही टाई अञा ताईं चेंज आहे। हिन टाई में हिन जॻह ते जेको आहे सो येलो कलर अचिणो आहे, जेको मार्केट में अवेलेबल न हुजण जे करे जेको आहे सो ही इस्तेमालु कयूं पिया, जेकी पोएं साल जी हुई। उन्हनि सभिनी शागिर्दनि जे लाइ ऐं वालिदैन जे लाइ ही मैसेज आहे त ही बि उहे नौजवान आहिनि जेके इंस्टीट्यूट जे अंदरि अचनि पिया ऐं पंहिंजा क्लास अटेंड कनि पिया ऐं ही जस लहणनि, ऐं उहे वालिदैन जेके पंहिंजे ॿारनि खे बिल्कुलु बि नथा चवनि त उन्हनि जा क्लास हली रहिया आहिनि, या उहे शागिर्द जेके इन सभिनी शयुनि में इंट्रस्ट नथा वठनि ऐं पंहिंजे घर में वेठा आहिनि, उहे यकीनन पंहिंजे क़ौम जो पंहिंजे मुल्क जो ज़ियान कनि था। ही वक़्तु आहे ऐं हिननि ॿारनि जे पढ़ण जे लाइ, ऐं हिननि लाइ पूरी अपॉर्चुनिटी आहे त ही पंहिंजी क्लास जे अंदरि मौजूदु रहनि। उते फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मैथमेटिक्स जेके बि रेलिवेंट सब्जेक्ट आहिनि उन्हनि जी जेको आहे सो पढ़ाई हले पई। ऐं हिन जे न अचण से करे यकीनन हींअर इंट्रोडक्शन जा क्लास आहिनि, बुनियादी उहे सभु शयूं आहिनि जेके असीं ॿारनि खे सम्झायूं पिया। हिननि जे न अचण जे करे यकीनन हिकिड़ो वॾो लॉस आहे जेको ॿारनि जो थींदो। महिरबानी कयो वालिदैन, सिविल सोसाइटी असां सां ताउन कनि। डिग्री कॉलेज दादू जे अंदरि अवां जा क्लास हली रहिया आहिनि, ऐं अक्सर करे बाद में छोकिरा पंहिंजे घर वञी चवंदा आहिनि त कॉलेज बंदि हुयो, उस्ताद न हुया, फलाणी शइ न हुई, फलाणी शइ न हुई। हिन सभिनी शयुनि जो शेयर करण जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो इहो ई आहे त अव्हांखे ख़बर पए, अव्हांजे वालिदैन खे, उन्हनि शागिर्दनि खे ख़बर पए त डिग्री कॉलेज दादू जे अंदरि क्लास हलंदड़ आहिनि। अचो क्लास अटेंड कयो। पाकिस्तान ज़िंदाबाद। वालेकुम सर। साईं प्रोफेसर डॉक्टर आसिम नज़ीर असांजो क्लास वठी रहियो आहे बायोलॉजी जो। हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश आहे त महिरबानी कयो पंहिंजे शागिर्दनि खे ऐं वालिदैन खे गुज़ारिश आहे त पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो। प्रोफेसर हफ़ीज़ साहब जेको आहे असांजो फिज़िक्स जो क्लास वठी रहियो आहे। एडमिशन जे हवाले सां ऐं ॿारनि जो तादादु तमामु घटि आहे। असीं बार बार इन शइ जी जेको आहे तबलीग कयूं पिया त महिरबानी कयो ॿार मोकिलियो, ॿार मोकिलियो, ॿार मोकिलियो, ॿार मोकिलियो। साईं यामीन साहब जो क्लास आहे। माशाल्लाह मेडिकल जा काफ़ी सारा नौजवाननि जेके अचनि पिया ऐं बहितर क्लास हले पियो, पर हिकु दफ़ो ॿीहर वालिदैन खे गुज़ारिश आहे त महिरबानी कयो पंहिंजा ॿार मोकिलियो। साईं एजाज़ साहब जो क्लास आहे ऐं वालिदैन खे गुज़ारिश आहे, शागिर्दनि खे स्पेशली गुज़ारिश आहे महिरबानी कयो कॉलेज खे वक़्तु ॾियो। हीअ इदारा अव्हां जे लाइ आहिनि, अगरि अव्हां न ईंदो त यकीनन असांजो तव्हांजो गजल नुक़सानु आहे।